3 सालन खां समाजी वर्कर निसार बलड़ो कैंसर जे मूज़ी मर्ज़ सां जंग झेड़ींदड़ अॼु हमेशह लाइ सुहिणी सिंध खे अलविदा करे हलियो वियो। निसार बलड़ो केतिरे ई अरसे खां बीमार हुयो, खेसि इलाज भी हलंदड़ हुयो, पर खेसि उन इलाज रंग न लाथो। निसार जी ज़िंदगी न बची सघी। अॼु हू प्यारे दोस्तनि खे हमेशह लाइ घर भातियुनि खे अकेलो करे हलियो वियो। भिटाई आऊं हला तो चङो भिटाई आऊं हला तो आऊं हला तो आऊं हला तो चङो भिटाई आऊं हला तो चङो भिटाई आऊं हला तो आऊं हला तो आऊं हला तो चङो भिटाई आऊं